यौम आज़ादी पाकिस्तान के मौके ते न्यू सईदाबाद में अल्लाह अकबर तहरीक पाकिस्तान के तरफां पाकिस्तान कारवान जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें मोहम्मद सलीम कश्मीरी सदरुल्लाह अकबर तहरीक मटियारी, कमरुद्दीन बलोच सदरुल्लाह अकबर तहरीक तालको न्यू सईदाबाद, सिकंदर समो, जुबैर छछर अली, अहमद गुल, आसिफ राजपूत, मलिक नवाज शाहनवाज, वसीम काका चेयरमैन अल्लाह अकबर तहरीक यूसी भले दिनो काका ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में खिताब कंदे चयो त आज़ादी जो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त आज़ाद रियासत हासिल करण लाइ असांजे वॾनि कुर्बानियूं ॾिनियूं। आज़ाद मुल्क असां लाइ अल्लाह जे तरफ़ां वॾी नेमत आहे। असीं पाक फौज समेत तमाम अहले वतन के जश्न आज़ादी के मौके ते मुबारकबाद पेश करियूं था।